वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जो आगाज़ कंदासीं ख़बर सां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान ऐं यूएई अवाम जो रिश्तो तारीख़ी आहे। हू दोस्त मुल्क सां मुआशी सरगर्म खे हथी वठाइण लाइ पुरज़म आहिनि। दुबई में सिंध इन्वेस्टमेंट कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कॉन्फ्रेंस को ठाहिण ते हू शेख उल निहान ज़ात रायता आहिनि। शेख उल निहान हमेशह पाकिस्तान ऐं सिंध जी मदद कई आहे। हुन चयो त पाकिस्तान ऐं यूएई अवाम जो रिश्तो तारीख़ी आहे। दुबई जी तरक़ी ऐं पाकिस्तानियुनि बि किरदार अदा कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू बि यूएई में घणो अरसो रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिंधु दरिया ते पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत वॾो पुल ठाहिरायो। हू मुआशी सरगर्म खे हथी वठाइण लाइ पुरज़म आहिनि।